अमन दुश्मन अंसरन पारां कुरम अमन मुआहिदे खे छियो रसाइण जी साज़िश। लोअर कुरम में हथियारबंदनि जी सरकारी गाॾियुनि ते फायरिंग। डिप्टी कमिश्नर समेत 5 ॼणा ज़ख़्मी। डीसी जावेद महसूद ऐं संदसि हिकु मुहाफ़िज़ खे इलाज लाइ हेलीकॉप्टर ज़रिए पिशावर ॾिनो वियो। केपी जे सुसमा बाबति सलाहकार बैरिस्टर सैफ जो चवणु आहे त डिप्टी कमिश्नर कुरम जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। ज़ख़्मियुनि खे ज़रूरी सर्जरी खां पोइ पिशावर मुंतक़िल कयो पियो वञे। लोअर कुरम जे इलाइक़े बगन में इमदादी सामान खणी वेंदड़ क़ाफ़िले खे रोके हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। हमले में डीसी जावेदुल्ला महसूद ऐं 3 अहलकारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थिया। आरपीओ कोहाट जो चवणु आहे त फायरिंग ॿिन्ही धुरियुनि नाहे कई। अणॼातल जवाबदारनि फायरिंग कई आहे। जवाबदारनि जी ॻोल्हा लाइ इलाइक़े में सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। सदर ऐं वज़ीर आज़म पारां कुरम फायरिंग वाक़े जी मज़म्मत। संदन चवणु आहे त अमन दुश्मननि खे संदन कुदन इरादनि में कामयाब थियण न ॾिनो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अवाम जे दुश्मन पसंद अंसर ॾफेड़ पखेड़ण चाहिनि था। अमन दुश्मननि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अमन मुआहिदे खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई वई आहे। हुकूमत ऐं सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि ख़िलाफ़ सरगर्म आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर पारां फायरिंग जो वाक़ियो अमन मुआहिदे खे नाकाम बणाइण जी साज़िश क़रार। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त शरपसंद अंसरनि फायरिंग करे अमन मुआहिदे खे नुक़सान पहुचाइण जी किरियल हरकत कई। फायरिंग जे वाक़े जी मज़म्मत करियूं था। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त हमले में डीसी जो ज़ख़्मी थियण इंतिज़ामिया जी नाअहली आहे। फायरिंग वाक़ियो सूबाई हुकूमत जी नाअहली जो चिटो सबूत आहे। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर कुरम में फायरिंग वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती। फायरिंग अमन मुआहिदे खे नुक़सान पहुचाइण जी नाकाम कोशिश आहे। फायरिंग वाक़े में मुलविस अंसर अमन जी बहाली नथा चाहिनि। अमन दुश्मन अंसरनि जूं साज़िशूं नाकाम बणाईंदासीं। वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर। सूबाई सलाहकार बैरिस्टर सैफ जो चवणु आहे त बगन फायरिंग वाक़े खां पोइ पहिरियों क़ाफ़िलो फ़िलहाल रोकियो वियो आहे। ज़ख़्मी डीसी जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। हालतूं कंट्रोल में ऐं सिक्योरिटी इदारा अलर्ट आहिनि। जिना अस्पताल NICVD ऐं NICH जी सार संभाल 5वीं वरनि लाइ निगरान कमेटी हवाले। जिना अस्पताल जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर जो मामलो अदालत ज़रिए हल करण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि जिना अस्पताल NICVD ऐं NICH जी निगरान कमेटी जो इजलास। वॾे वज़ीर जो चवणु आहे त निगरान कमेटी अस्पतालुनि में इंसानी वसीलनि ऐं मयारी सिहत जी सहूलियतुनि खे यक़ीनी बणाईंदी। निगरान कमेटी टिनी अस्पतालुनि जा एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर बि मुक़ररु कंदी। 563 FCPS डॉक्टरनि, 878 नर्सनि ऐं 584 टेक्नीशियंस लाइ जायूं पैदा कयूं आहिनि। जिना अस्पताल ऐं ॿारनि जे अस्पतालनि जे अमले जूं ज़रूरतूं पूरियूं कयूं वेंदियूं। वफ़ाक़ी काबीना में वाद जो फ़ैसिलो ईंदड़ हफ़्ते वाद कई वेंदी। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना में वाद ऐं फेरफार जे सिलसिले में ज़रूरी सलाह मशवरा मुकम्मल करे वरिता। हनीफ़ अब्बासी, तारिक फज़ल चौधरी, पीर इमरान शाह, डॉक्टर तौक़ीर शाह ऐं तलाल चौधरी खे काबीना में शामिल करण जो इम्कान। असांखे आलमी सतह ते चैलेंजिस खे मुंहं ॾियण लाइ हर वक़्तु तयारु रहणु घुरिजे। मज़बूत मईशत मज़बूत दिफ़ा लाइ ज़रूरी आहे। ख़िते में ताक़त जे तवाज़ुन खे बरक़रार रखणु असांजी ज़िम्मेवारी आहे। पाकिस्तान नेवी सामूंडी हदनि जी हिफ़ाज़त में अहम किरदारु अदा करे पई। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू जो परेड तक़रीब खे ख़िताब। चयाई आलमी बिरादरी कश्मीर मसलो हल करण लाइ किरदारु अदा करे। पाकिस्तान नेवल अकेडमी में 12वीं मिडशिपमैन ऐं 3वीं शॉर्ट सर्विस कमीशन कोर्स जी पासिंग आउट परेड।
तकरीब में आला सिविल यस्करी उहदेदार, गैर मुल्की सफ़ीर ऐं कैडेट्स जे वालिदैन जी भी शिरकत। कमीशन हासिल करण में 79 ऑफिसरन में 50 मिडशिपमैन ऐं 29 SSC कोर्स ऑफिसर शामिल। वडे वज़ीर रेस्क्यू 1122 हाईवे स्टेशन जो इफ्तिताह करे छॾियो। वडे वज़ीर मुराद अली शाह रेस्क्यू 1122 जी चाबी बहाली वाले खाते हवाले कई। संदसि चवणु आहे त जंहिं हिकु इंसान जी जान बचाई उन पूरी इंसानियत खे बचायो। हाईवे रेस्क्यू ऑपरेशन सर्विस सां माण्हुनि जूं तकलीफ़ूं घटिजी वेंदियूं। कुदरती आफ़तुनि समेत ॿियनि हादसनि में रेस्क्यू 1122 जो अहम किरदारु आहे। सिंध हुकूमत सूबे जे अवाम जी ख़िदमत लाइ ॾींहुं राति कोशिशूं करे पई। फारूक सत्तार नौजवान नस्ल के तासुब पर सियासत जी ऐनक पाराइण जी नाकाम कोशिश कई। नौजवानन खां किताब खसे हथन में किलाशन कोफ ॾियण वारन जी वात मां तालीम जी ॻाल्हि क़यामत जी निशानी आहे। सिंध हुकूमत जी तर्जमान सादिया जावेद जो MQM पाकिस्तान जे अॻवान फारूक सत्तार जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल। चयाईं अॼु जा नौजवान बाशऊर आहिनि, तव्हांजे ॾटनि में न ईंदा। सिंध वाहिद सूबो आहे जिते प्राइमरी खां हायर सेकेंडरी ताईं तालीम मुकम्मल मुफ़्त आहे। MQM जमात इस्लामी पंहिंजो दुकान चमकाइण में मसरूफ़ आहे। मीरपुर माथेलो में तशद्दुद जो शिकार नौजवान मुर्तज़ा खोसो डॉक्टरियाणी सेहर आफ्ताब नाइट जा लगायल इल्ज़ाम रद्द करे छॾिया। नौजवान मुर्तज़ा खोसे जो चवणु आहे त डॉक्टरियाणी सेहर आफ्ताब जा लगायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। कॾहिं बि संदसि ATM इस्तेमालु नाहे कयो। पैसा कढाइण जा इल्ज़ाम जुड़तू आहिनि। बैंक स्टेटमेंट मौजूदु आहे। शफ़ाफ़ जांच कराई वञे। SSP घोटकी खां केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। ऐं हैदराबाद में पीरसन औरत पुरस्रार नमूने फोत, लाश अस्पताल मुंतकिल। पुट ते तशद्दुद करे मारण जो इल्ज़ाम। फोती औरत जे पुट अशरफ काज़ी जो चवणु आहे त अमड़ कुलसूम खे भाउ मोहम्मद अली पंहिंजी ज़ाल सां गॾिजी तशद्दुद करण बाद घर कढी छॾियो। हूअ सॼी राति घर ॿाहिरां थधि ऐं लॻल धकनि जे करे फोत थी वई। जवाबदार भाउ मथां क़त्ल केस दाख़िल कयो वञे।